इन ईद ते टिन फनकारनि जा कलाम रिलीज़ थिया ऐं इहे टई जेको आहे कलाम टॉप ट्रेंड में आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो इन्हनि टिनि कलामनि मां तव्हांखे कहिड़ो कलाम पसंदि आहे। पहिरें नंबर ते शमन मीराली जो कलाम आहे, बस जेको यार हुयो सो हुयो, कॾहिं न कबो हाणे दिलि भर ॿियो, बस जेको यार हुयो सो हुयो। ॿिए नंबर ते जेको आहे मुमताज़ मौलाई जो कलाम, अचे त बिस्मिल्ला वञे त माशाअल्ला, को ॾोह नाहे मुंहिंजो लागर्ज़ इंसान ते। ऐं टे नंबर ते जेको आहे कलाम आहे जाम साहिब जो नक जाम माशूक शर साहब, तोखां भलो आहे नलको अल्लाह जेको थधो पाणी पीआरे थो, पाणी पीआरे थो मूंखे रोज़ वेंजारे थो। हाणे तव्हां ॿुधायो इन्हनि टिनि फनकारनि मां कंहिंजो कलाम तव्हांखे पसंदि आहे। वधि खां वधि वीडियो शेयर कजो ऐं वधि खां वधि कमेंट कजो। महिरबानी।